जनाब आला जिनाजी मस्जिद करे असा तमाम आई झूठा जबल आई नदियों पखी जानवर मतलब त सॼी दुनिया वजूद में आई है वो किया है सभी नबियों का सरदार आका मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी दिनल तालीम इंसान जात लाइ मशले राह है सन इखलास ऐं किरदार जी गवाही त सनो दुश्मन भी ॾींदा हुआ छाकाणि त पाण दुश्मन सां हमदर्दाना रवैयो रखंदा हुआ हिकु गैर मुस्लिम फौरी और अदरोगार गुज़रण वारी घटि में गंद किचरो उछलाईंदी हिकु भेरे घटि में गंद कोन हो पुछा करण ते ख़बर पवनि त फौरी तरह बीमार आहे पाण फौरी का तबियत पुछण घर में त पर इखलास ॾिसी मुस्लमान थी पई जनाब आला पाण दीनी तालीम सां गॾु दिलमी तालीम हासिल करण लाइ फरमायो त इल्म हासिल करियो चाहे तव्हांखे चीन वञिणो पवे असां तालिब इल्म आहियूं असांखे इल्म जी तलब आहे उन लाइ असांखे घुर्जे त नबी अकरम जे इन सबक़ ते अमल करे इल्म हासिल करण लाइ हर मुमकिन कोशिश करियो आखिर में बैठ जाई पंहिंजी जाइ वठंदसि किताबनि सां दिलि मुंहिंजी कुतुब खानो वतन मुंहिंजो दफ़न थींदसि किताब में वर्क थींदा कफ़न मुंहिंजो